अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवीं सीरियल STV न्यूज़ माया खदीजा फातिमा नजर विचों ताहिमल जी अपडेट ते नाज़रीन सकरन का राजकुमार ODG रिपोर्ट मुजिब सकरन न्यू पुलवड़ पुलिस ऐं डोहारिन में मुबैना मुकाबलो एक फोरो हमीर सोलंगी जख्मी हालत में गिरफ्तार एक पिस्टल 6 गोलियों हथ करण जी दावा जरे त जख्मी फोरो मीडिया से गलाइंदे चयो त 8 ॾींहं अॻु दौलतपुर पुलिस गिरफ्तार कयो आहे। उन बाद मुख्तलिफ थाने ते लिकाए अॼु मूंखे गोली हणी जख्मी कयो आहे। जॾहिं त पुलिस जो चवणो हो त असां गश्त करे रहिया हुआसीं त 4 हथियार बंदन पुलिस जी गाड़ी खे प्राइवेट गाड़ी समझी फायरिंग कई, पर पुलिस जी जवाबी फायरिंग में हिकु ॼणो जख्मी थी पियो जॾहिं त 3 ॼणा फरार थियण में कामयाब थी विया।